सत्संग घुरूं न भाई, सत्संग सां एॾा लाभ थींदा आहिनि, एॾा लाभ थींदा आहिनि। हिकु बार जी ॻाल्हि, हिकिड़ो चोर चोरी करे भॻो, काथे सत्संग हले पियो, उनखे बि ख़बर मिली भाई हिते सत्संग थो हले, सत्संग ते वञी वेठो। सत्संग में संत ॾाढी प्रेम सां कथा कनि, ॾाढे भाव सां। हाणे हू पहिरियों बार सत्संग में वेठो, उनखे बि ॾाढो आनंद अचे, उनखे बि मौज अचे, है न, उनजे बि दिल में भगवान जे भक्तिअ जे प्रति प्रेम अचे, खूब आनंद अचे उनखे। और पहिरियों बार वो जीवन में सत्संग में वेठो, संत भी उनखे ॾाढा मिठा लॻनि, प्रेम सां उन कथा ॿुधी, ध्यान सां। कथा कीर्तन पूरो थियो, संतन वटि वियो, प्रणाम कई, चई बाबा मां पहिरियों बार तव्हांजे सत्संग में आयो आहियां, मूं ते कृपा कयो, अंदर मुंहिंजे तव्हां भक्ति जो प्रकाश ॾिनो आहे, हाणे अञा कृपा कयो कि मूंखे नाम जो दान ॾियो, मूंखे बि भक्ति ॾियो। पर मां तव्हांखे पहिरियों ई पंहिंजो परिचय ॿुधायां, मां केरु आहियां? केरु आहियां भाई? चोर। मां जीवन भर चोरी कई आहे, ऐं साईं मां हिकिड़ी वेनती कयां त मां चोरी छॾे बि न सघंदुमि, चोरी मां छॾे बि न सघंदुमि, पर तव्हांजो सत्संग मूंखे ॾाढो बढ़िया लॻो आहे, तव्हां मूं ते कृपा कयो ऐं मूंखे नाम जो दान ॾियो, पर चोरी मां न छॾे सघंदुमि। चओ हरे राम। संतन चयो कोई ॻाल्हि न आहे भाई, संतन वटि त हर प्रकार जी दवा हूंदी आहे। चओ राम। संतन चयो ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे, तोखे नाम जो दान ॾींदासीं, पर असांजा 4 वचन जॾहिं तूं मञींदे तॾहिं तोखे नाम जो दान मिलंदो। बाबा 4 छा 40 चओ, पर उन 40 में हिकु बि अहिड़ो न हुजे कि मूंखे चोरी न करणी आहे, बाक़ी तव्हां जेके वचन चवंदो मां मञींदुमि। संतन चयो पक इहो वचन न ईंदो विच में कि तोखे चोरी न करणी आहे, पर 4 वचन तूं मञींदे त तोखे नाम जो दान मिलंदो। अरे वॾनि भागनि वारा हूंदा आहिनि जिन खे नाम जो दान मिलियल हूंदो आहे, ठीकु आहे, वॾनि भागनि वारा हूंदा आहिनि। कंहिं बि संत महात्मा खां, कंहिं बि भक्त खां, कंहिं बि वैष्णव संप्रदाय में अगर कोई जुड़ियल आहे त उन ते भगवान जी वॾी कृपा आहे कि उनखे नाम जो दान मिलियल आहे, पर हर कोई ये कृपा पचाए न सघंदो आहे, महसूस न करे सघंदो आहे, हर कोई इन कृपा जी कदर न कंदो आहे। चओ हरे राम। जिनके जीवन में संत सतगुरु प्रभु जो नाम मिलियल आहे न, उन ते भगवान जी विशेष कृपा आहे, विशेष। बस असां महसूस कयूं। संतन चयो वे भाई तोखे नाम जो दान ॾींदासीं, पहिरियों असांजा 4 वचन ॿुध कहिड़ा आहिनि। जी साईं आज्ञा कयो। संतन चयो भाई ॿुध, पहिरियों वचन, कॾहिं कंहिं ग़रीब वटि चोरी न कजां। तोखे चोरी लाइ मनाई नथा कयूं, पर कॾहिं बि कंहिं ग़रीब वटि चोरी न कजां। चई बाबा मंजूर आहे। वो ख़ुशि पियो थिए, ग़रीब वटि मिलंदो बि छा हुई। हा बाबा मंजूर आहे, मंजूर आहे, मां न कंदुमि ग़रीब वटि चोरी। ॿियो वचन, जंहिंजो नमक खाए, जंहिंजो लूण खाए, कॾहिं उन वटि चोरी न कजां, उन सां बेईमानी न कजां भाई। बिल्कुलु बाबा वचन ॾिनो मां तव्हांखे। टियों वचन अथई, कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजां। चओ हरे राम। कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजां भाई, हमेशा सच जो सहारो खणजां, तुंहिंजी ॿेड़ी कॾहिं न ॿुॾंदी, हमेशा पार लॻंदी। हाणे उहो थोरो घबराइजी वियो कि अरे चोर आया, पर ठीकु आहे, संतन चोरी त मना न कई आहे, ठीकु आहे बाबा वचन ॾिनो, मां कूड़ बि न ॻाल्हाईंदुमि, मां हमेशा सत्य ॻाल्हाईंदुमि। चयूं चौथों ऐं आख़िरी वचन, इहो बि ध्यानु रखजां कि कॾहिं तुंहिंजे कारण ॿिए कंहिंखे तकलीफ़ न थिए, तुंहिंजे कारण कॾहिं ॿिए कंहिंखे कोई आंच न अचे, कोई तकलीफ़ न थिए। बाबा चौथों वचन बि मंजूर आहे। सम्झियो भाई कहिड़ा कहिड़ा वचन? पहिरियों छा छा चई वियो ख़बर ई न पई। हा, पहिरियों वचन ग़रीब वटि चोरी न कजां, ॿियो कूड़ न ॻाल्हाइजां, टियों जंहिंजो लूण खाए नमक खाए उन वटि चोरी न कजां, चौथों तुंहिंजे कारण कॾहिं कंहिंखे तकलीफ़ न थिए, बस कष्ट न पहुचे, इहो ध्यानु रखजां। आज्ञा मिली वई भाई, चोरी त करणी आहे, है न। संतन हिकु बार बि मना न कयो काॾे चोरी न कजां। हाणे बढ़िया सत्संग भक्ति भी करे, सेवा भी करे, ऐं विचार कई काथे चोरी कयां, काथे चोरी कयां, त पहिरियों वचन यादि आयो, भाई ग़रीब वटि न करणी आहे। चई ग़रीब छॾ, सिधो राजा वटि चोरी कंदुमि, राजा त ग़रीब थी न सघंदो, त पहिरें वचन जो रक्षा थी वेंदी। राजा वटि पहुतो चोरी करण जे लाइ, सॼी तैयारी कई, अधु राति जो पहुतो। चओ हरे राम। राजा वटि चोरी करणी आहे।
जीअं ई पहुतो त द्वारपाल बीठो हुयो, है न, वॉचमैन छा चवंदा आहियूं अॼुकल्ह, गार्ड जेके घर जे ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि, त राजमहल जे ॿाहिरि सिपाही बीठा हुया, पोइ पहिरियों पियो ॾे, पहिरेदार बीठो हुयो, उन रोकियो, चई बी भाई बी, तूं केरु आं, तूं केरु आं भाई? त संतन जो ॿियो वचन यादि आयो कि कूड़ न ॻाल्हाइणो आहे। चओ हरे राम, मूंखे कूड़ न ॻाल्हाइणो आहे। हिन बि स्वाभाविक चयो मां चोर आहियां। चओ हरे राम, छा चयो भाई? मां चोर आहियां। ऐं साम्हूं वारो घबराइजी वियो, चई अरे यार, हे त नाराज़ थो थिए। साईं मां तव्हां खां पुछां थो तव्हां केरु आहे? चई ॿुधायां थो मां चोर आहियां। चई तव्हां नाराज़ छो था थियो भाई? हो सोचण लॻो मतां कोई राजा जो इहो दोस्त यार हुजे, मिट माइट हुजे, ऐं मां हिनखे रोकियां थो त हिनखे गुस्सो थो अचे। साईं तव्हां अंदरि वञो। चओ हरे राम, हे ख़ुशि थी वियो भाई, चई संतनि जे वचन में त वाकई चमत्कार आहे भाई। हाँ, सच ॻाल्हायो, मां चोर आहियां। हिन त दरवाजा पंहिंजो पाण खोले ॾिना आहिनि, अंदर बि वठी आयो। साईं तव्हां अंदर वञो, राजमहल वञो। अंदर आयो त ॾिठई भाई सॼी व्यवस्था, काथे काथे चोरी करणी आहे, सभु सामान भरे वरितई, हिकिड़े पंहिंजे थैले में चङी तरह पैक करे कंधे ते रखियईं कि हाणे बसि ॿाहिरि निकिरणो आहे। एॾी महिल ध्यानु न वियो, ऐं कुझु भोजन पियो हुयो हुते, उन खणी मुख में विधो, नमक अंदर वियो। सिधो तुरंत टियों वचन यादि आयो संतन जो, कहिड़ो भाई? जंहिंजो लूणु खाए उन वटि चोरी न कजांइ। चओ हरे राम। अरे हाणे इहो वचन यादि आयो त चवण लॻो, ओहो, खाइण खां पहिरियों छो न यादि आयो भाई? हाँ, खाई त वरितो हाणे, पर संतन खे वचन ॾिनो आहे त पूरी राजमहल जी उन चोरी करे वरिती, राजा वटि सभु सामान उनजे हथ में हुयो। आख़िर उन संतन जे वचननि खे मान ॾिनो। चओ हरे राम। हिते ई ग़लती कंदा आहियूं असां, ॿुधी न आहियूं सत्संग जा वचन, पर हितां ॿुधी हितां तुरंत कढी छॾींदा आहियूं भाई, हा न, ट्रैफिक जाम न थिए, तुरंत गाड़ी निकिरी वञे। ये गलती कंदा आहियूं। पर ॾिसो, हुन केवल 4 वचन ही ॿुधिया, पर उन्हनि जो मान रखियो। चोर हुयो, चाहे हां त उन चोरीअ खां पोइ थी थो सघे कॾहिं जीवन भर उनखे चोरी करण जी ज़रूरत न पए, राजा वटि उन हथ हुयो, पर पोइ बि संतनि जे वचननि खे उन महत्व ॾिनो। उहो चोर जी जेकी पोटली हुई, जेकी चोरी करे आयो, सभु रखे छॾी। चओ हरे राम। ऐं उतां ॿाहिरि निकिरी आयो। ॿाहिरि निकिरी आयो, सुबुह थी राजा उथियो त घर पूरो उथल पुथल आहे। राजमहल ॾिठई त हिकु जॻह ते त अरे बाप रे, कंहिं चोरी करण जी कोशिशि कई आहे, पर पूरो जो पूरो सामान रखी वियो आहे। राजा घबराइजी वियो कि भाई एॾो कहिड़ो आहे माण्हू जी पूरी चोरी करण जी तयारी करे वरिती, पर सामान छॾे हली वियो। पतो कयो राजा सभु पूरे नगर जा जेके बि चोर हुया सभिनीनि खे घुराए वरितो, सभिनीनि खे बंदी ठाहियो, और सभिनीनि खां पुछो, जवाब न ॾियनि त सभिनीनि खे सजा ॾिजो। चओ हरे राम। सैनिक डुका भई पकड़ण लॻा हिकु हिकु चोर खे, त ओॾी महिल हिनखे चौथों वचन यादि आयो कि संतन चयो कि तुंहिंजे कारण कॾहिं कंहिंखे आंच न अचे, कंहिंखे तकलीफ़ न थिए, बेगुनाह खे तुंहिंजे कारण कॾहिं कोई सजा न मिले, इहो बि ध्यानु रखजां। हाणे तुरंत यादि आया वचन त साम्हूं खां राजा वटि वियो, चई राजा साहब सभिनीनि खे छॾे छॾियो, मां ई चोर आहियां, मां ई चोरी कई आहे। राजा चयो, तूं अंदर कीअं आए भाई? तोखे कंहिं रोकियो न? चई तव्हांजो द्वारपाल बीठो हुयो। द्वारपाल खे सॾु कयूं, हेॾे आ भाई चौकीदार, तूं हिनखे रोकियो न? हिन तोखे, तूं हिनखे ॾिठो? चई हा साईं मां ॾिठो हुयो। चई पोइ अंदर कीअं अचण ॾिनई? परिचय न वरितुसि या? चई साईं मुंहिंजी ग़लती आहे, त वीचारो चए पियो मां चोर आहियां। चओ हरे राम। राजा हुनखे विहारियो। चई प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जॾहिं एॾी सफ़ाईअ सां तूं सॼो सामान चोरी करे वरितो हुयो, पूरो माल तूं साफ़ कयो, पर हिते छॾे छो वएं? तूं त आसानी सां खणी हली वञे हा, ख़बर बि न पए हा, वरी तूं पाण साम्हूं बि आयो आहे, इहो कीअं भला? तॾहिं चोर चवण लॻो, साईं बसि इहा सत्संग जी कृपा आहे, संतन जी कृपा आहे, सत्संग जी कृपा आहे। सम्झाए भाई? चई बसि जेके मां 4 वचन ॾिना हुनजे कारण अॼु मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। सॼी ॻाल्हि ॿुधाई त राजा जे अखियुनि में आंसू अची विया। राजा बि रोअण लॻो। राजा चवण लॻो, कमाल आहे भाई, सत्संग त असां बि कई ॿुधिया आहिनि, संतन जो संग त असां बि कई बार कयो आहे, साध संगत जे विच में त असां बि कई बार वेठा आहियूं, पर असांजो हृदय परिवर्तन तूं वांगुरु छो न थियो आहे? चओ हरे राम। असांजे मन में कॾहिं इहो ख़्याल छो न आया आहिनि? असांजो जीवन परिवर्तन छो न थियो आहे?
राजा भी रोण लॻो। तॾहिं उन चयो चोर साईं मुंहिंजे संतनि जी कृपा आहे, बसि इहा उन्हनि जी कृपा आहे कि उन्हनि मुंहिंजो जीवन बचाए वरितो, उन्हनि ई रक्षा कई आहे भक्ति नाम ॾेई करे, उन्हनि मूंखे नाम जो दान ॾिनो, इहा मुंहिंजी गुरूअ जी कृपा आहे। कथा में संत ॿुधाइनि था कि भाई उन राजा चयो हो त तुंहिंजा गुरू आहिनि पर मां तोखे पंहिंजो गुरू ठाहींदुमि। चओ हरे राम। हो तुंहिंजा गुरू आहिनि पर मुंहिंजी अखियूं त तुंहिंजे कारण खुलियूं आहिनि, तुंहिंजी भावना सां, तुंहिंजो प्रेम ॾिसी, तुंहिंजी श्रद्धा ॾिसी, तुंहिंजो दृढ़ विश्वास ॾिसी करे, जेको तूं प्रेम संतनि जे वचननि सां कयो आहे उहो ॾिसी करे मुंहिंजी अखियूं खुलियूं आहिनि। हो तुंहिंजा गुरू पर मुंहिंजो गुरू तूं आहे भाई। चोर खे तो चए राजा, मुंहिंजो गुरू तूं आहे। चओ हरे राम। हाणे राजा कंहिंखे गुरू बणाए, भले ई चोर हुजे, पहिरियों जे चोरी कई हुजनि, पर राजा अगरि गुरू बणाए उनखे त हुनजे गुरूअ खे कंहिं शइ जी कमी थींदी? चओ हरे राम। हाणे चोर जेको हुयो उहो रोअण लॻो। अरे भाई तूं छाजे लाइ तो रोए, तोखे छा थियो? केवल ॿुधंदो हुउमि कि सत्संग जी ॾाढी कृपा थींदी आहे, संतनि जी अपार कृपा असांजे जीवन में थींदी आहे। अॼु ॾिसी वरितो आहे कि हिकिड़े चोर खे हुननि राजा जो गुरू बणाए छॾियो। चओ हरे राम। हिकिड़े चोर खे राजा जो गुरू, वो चाहे तो तख्त बिठा दे, वो चाहे तो भीख मंगा दे। प्रभु जी कृपा केवल ॿुधी हुई, अॼु साक्षात ॾिठी आहे। चओ राम। हरे राम हरे कृष्ण। इहो असर, इहो लाभ थींदो आहे सत्संग में भाई वेहण जो। पर तॾहिं जॾहिं असां वचननि ते ध्यानु ॾियूं ऐं वचननि ते अमल कयूं। चओ राम हरे कृष्ण।